अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो ज़ाकिर हुसैन। तव्हां असांजे फेसबुक पेज ते सिंध एजुकेशन टालुडा। उम्मीद हुई तव्हांखे असांजी हर वीडियो पसंदि ईंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। जे अगरि तव्हां असांजे पेज ते नवां आहियो त फॉलो जे बटन खे प्रेस करे छॾंदा त जीअं असांजी हर वीडियो तव्हां वटि आसानी पहुची वञे। गुज़िरियल वीडियो में तव्हांखे असां ॿुधायोसीं व्हाट इज़ नाउन। नाउन छा आहे, नाउन छा खे चइजे। कंहिं बि साह वारी शइ जाइ जॻह जे नाले खे असां इसम चवंदा आहियूं। त नाउन इज़ द नेम ऑफ पर्सन प्लेस और थिंग। ETC इज़ कॉल्ड नाउन। हाणे तव्हां असांखे ॿुधायोसीं नाउन जा घणा काइंड आहिनि। हाउ मेनी काइंड्स ऑफ नाउन। नाउन जा केतिरा क़िस्म आहिनि या केतिरा क़िस्म आहिनि। देयर आर 5 काइंड्स ऑफ नाउन। नाउन जा इसम जा 5 काइंड्स आहिनि, 5 क़िस्म आहिनि। नंबर पहिरियों प्रॉपर नाउन या पार्टिकुलर नाउन बि असां हिनखे चवंदा आहियूं, यानी इसम ख़ासि। कॉमन नाउन यानी इसम आम। कलेक्टिव नाउन यानी इसम जमो। मटीरियल नाउन यानी इसम जिन्स। Abstract noun. यानी इसम ज़ात। प्रॉपर नाउन छा के चवंदा आहियूं, यानी कंहिं बि जॻह जो ख़ासि नालो हुजे हिनखे असां चवंदा आहियूं प्रॉपर नाउन। कॉमन नाउन छा के चवंदा आहियूं, यानी कंहिं बि माण्हू जो, जॻह जो, शइ जो आम नालो हुजे हुनखे चवंदा आहियूं इसम आम। कलेक्टिव यानी नाउन यानी इसम जमो, जेकी शइ गणप में अचे हुनखे असां छा चवंदा आहियूं इसम जमो। मटीरियल नाउन यानी कंहिं बि धातुअ जे नालनि खे असां चवंदा आहियूं इसम जिन्स, यानी गोल्ड सिल्वर, ये छा आहे धातु, हिनखे असां इसम जिन्स चवंदा आहियूं। एब्स्ट्रैक्ट नाउन इसम ज़ात। इसम ज़ात यानी अमीर गरीब, यानी इहा इन में ॿुधाईंदा आहियूं। इनखे छा असां चवंदा आहियूं एब्स्ट्रैक्ट नाउन। उमेद हूंदी तव्हांखे नाउन जा काइंड्स ख़बर पइजी विया हूंदा त केतिरा आहिनि। नाउन जा काइंड्स 5 आहिनि, जेके तव्हां जेकियूं स्क्रीन जे साम्हूं बोर्ड ते लिखियल आहिनि, वाइट बोर्ड ते, जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। उमेद हूंदी तव्हां हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। हिन वीडियो सां इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।